फर्ज का निशानी इहो आंखे हाणे सेड़े चाड़े ॾिनी ॻाल्हि निशानी इहो आहे टे ॻाल्हियूं निशानी में ज़ाहिर टे चीज़ूं पाण मुस्लमान खे उहो रखणियूं जाइज़ आहिनि न रखियोसीं त मुस्लमान न आहियूं वॾी मतिलबु वॾी ॻाल्हि करो न तव्हांजी जहिड़ी ॻाल्हि में मोशा बि हींअर अकुल में ॻाल्हि आई उनखे सभु बताए ॾिनी उनजो सवाल जो मूं जवाबु ॾिनो आहे ऐं अहिड़े नमूने सवाल करो अॻिते ऐं उनजो जवाबु ॾिनो असांखे इहा फर्ज ऐं सुन्नत यादि आहे इहा वाजिब यादि आहे असां ते फर्ज ऐं सुन्नत यादि आहे इहो सभु फर्ज़ आहिनि ये चीज़ूं फर्ज़ आहिनि त हाणे असांखे सुञाणा त पोइ असांखे इहो थो फाटे इहो को न फाटे न इहो त पाण मुस्लमान आहियूं त पाणखे उहो रखणु ज़रूरी आहे जी जी नथा रखूं त कयूं हा ॿुधायो ॿुधायो मथे मेन ॻाल्हि हूंदो पियो न साईं मुस्लमान न आहियूं त इन जा ॾुख थी वेंदो दुख थी वेंदो त करो मालिया न करो त पोइ मुस्लमान हक़ीक़त में न आहियूं भाई आंखे शरीयत में इहे बि आहे आंखे इजाज़त सां सुणायो अवांखे हिसाब वॾी ॻाल्हि थी वञे जी 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 हा ॿुधायो ॿुधायो इरशाद सैलाल मथे वञी थिए थी मुस्लमान खे इहो आहे तरीक़े में रहणु खपे त हराम हलाल सुञाणु खपे इहो वॾी निशानी मुस्लमान हराम हलाल सुञाणु खपे ठीकु आहे इहो मुस्लमान आहे जे हराम में वेंदो त मुस्लमान आई कोन्हे ॿी मुस्लमान खे गैरत रखणी ज़रूरी आहे गैरत न आहे त मुस्लमान न आहे टे नंबर में लालच करणु मुस्लमान खे हराम आहे लालच ज्यादा पाण करूं था उहो पाण लाइ हराम आहे ये शरीयत खां ॿई तिर्क टई इहे मुक़बल आहिनि पाण ते न आहिनि त पोइ मुस्लमान न आहे ॿियूं चीज़ पाण ते सभु निमाज़ आहे रोज़ो आहे इहो रब जी तरफ़ां फ़र्ज़ आहिनि इहो फ़र्ज़ वो इंसान खे वाजिब मुक़बल आहिनि वाजिब मुक़बल रखणी ज़रूरी आहे नथा रखूं त पोइ मुस्लमान में वो मतिलबु फ़र्क़ु थी वेंदो इहो ध्यानु टे चीज़ूं मुस्लमान जी वॾियूं निशानी माशाअल्लाह इहो चाचे वयल के चंदासो बैत बुधाए बैत भैया भाई तो बता हां साईं खलीफा भैया तो साईं ॿुधा न हाणे सी कचारी के खाए ॿुधो सी मोल साहब जी जी अहिड़ो साहिरनि आमियन दान साहिरनि खां ई सुगड़नि खां ॿुधो आहे त साह साहब जा नज़र ॿियनि आहिनि उहो उनजी मंज़िलूं बि वॾियूं आहिनि त सोहिणी चयो आहे हज़ूर जी उम्मत खे पंहिंजे नबी पाक जी उम्मत आहे अहिड़ी ॿी उम्मत सोहिणी ॿिए नबियनि जी उम्मतूं हुयूं बि अहिड़ी सोहिणी ॿी उम्मत कोन्हे अने साहिर त उहे नबी पाक जे हा आहे अलॻि अलॻि बैतनि में शाह हर दौर में शाह जो गस अलॻि थियो वञे बिल्कुल बेहतरीन ज़ाहिर में ईअं लॻे थो थिए थो इहो बि सची ॻाल्हि माना ईअं बि थिए थी ऐं हूअं मारूई खे साईं शाह अब्दुल लतीफ़ जे रिसाले मूं पढ़ियो हो त मारूई जी माना आहे नेक बानू उमर जी माना आहे नफ़्स ऐं खेत जी माना आहे मुर्शिद ऐं मलीर जेको आहे इहो जिते अरवा पैदा कया विया आहिनि उहो हंध आहे त मारूई उन हंध जी आहे उमर हिनखे बरगलाए पियो इहो नफ़्स आहे खेत हिनखे हितां गिनी पाई मलीर पुॼाए त शाह मारूई जी शाइर चयो सुणो जी हिकिड़ो ॾोर अंखे ॾियां थो नफ़्स हिन नादान खे हणी छॾेसि कुहाड़ो त्यां पोइ पाड़ो ॾिसे मलूकनि जो जी जी हा मलूकनि जो छा आहे मलूक केरु आहिनि कहिड़ी शइ आहे उहो ऐं मतिलबु बताए सघो था मलूक कहिड़ी शइ आहे नफ़्स हिन नादान खे हणी छॾेसि कुहाड़ो त्यां पोइ पाड़ो ॾिसे मलूकनि जो जी मलूक महबूब करीम आहे मुर्शिद आहे इहो उनजो पाड़ो मलूक आहे जी हा मलूक उहो आहे इमाम हसन हुसैन जो हा मलूक उहो शइ आहे उन खे पाड़े में वञी थो मतिलबु अलाह पाक जे हुकुम सां उन जॻह ते मलूक जो पाड़ो ॾिसी सघे थो ॾिसे उनखे त नफ़्स उनखे मारे छॾे ख़तमु करे छॾे नफ़्स जूं आगूं ॿ आहिनि हिकु नूरी जेको बाहि उहो भरे थी हिकु बातूनी बाहि भरे थी उहो बातूनी बाहि खे ॿारे और नफ़्स जी जॻह ते नूर जी बाहि उनखे लाइट खे करे त वञी उन मंज़िल ते पुॼंदे हाँ खलीफा सोहिणी जो हाणे बयान सुणा हाँ सोहिणी खे सिधी कर हाँ सोहिणी कर सिधी वाह खलीफा वाह सोहिणी शाह साहब जो रसालो सोहिणी का हलियो आहे सोहिणी के
मना कई कि भाई तूं तुंहिंजो वर घर छॾियो तूं मेहार सां मिलण थी वञे इन जी नसीहत चालू कई साहु साहब ॿिन्ही पासे आयो सुहिणी थियो वरी तो आख़िर दुनिया में दुनियादारी जो मतिलबु ॻोल्हियो आख़िर जो मतिलबु ॻोल्हियो वाह साईं वाह सुहिणी खे साहु साहब चए थो सम्झ रख तूं सुहिणी सम्झ रख तूं सुहिणी ॾिसो पल जोए आशिक ॿ टे ॾींहं सदा ई न होए पोइ साजन वर छॾे तूं घणा ॾींहं हथड़ा वरी चईं त सम्झ रख तूं सुहिणी पंहिंजो पाण सुञाण तुरंदो तोरो मिजान त न थींदी ॾोहारण ॾम जी ॾोहारण माना साहिब हिकिड़ा बेग बि चवंदा ॾम ॾोईंदी हिकिड़ा जेको सुहिणी जो वर हो हुनखे बि चयो आहे ॾम वाह साईं वाह थींदी ॾोहारण ॾम जी त सुहिणी पाण जवाबु ॾिनो त ॾम खुट नई ॾींहं वेठो तूं विलीअ मछन मार्ग लाया मुंहिंजे हॾनि मथे हीअं पोइ कौल भंजसि कीअं जेके ॿधा मूं ॿेलाई हूंदा वाह साईं वाह तॾहिं चई त ॿधा मूं ॿेलाई हूंदा हा उहो गाॾी अटकियो भाई घेर में दे 2 नंबर है ना अटकण मॾे न डबल कलेज कर सवाल जवाब वाला शायर भाई त ईअं जे आऊं आपे को कितलो खणा को कितलो खणा हिकिड़े गस जो अचे न जी जी त ऊ शाह रायदाच में हलियो है शाह जेको सन्यासी में हलियो है शायर मां रिसालो पढ़ियल है पर उहो बैत किथ पिया आहे हिकु हिकिड़ो समुंड खेड़े छे जो उन जी त हिकिड़े गस ते वञे तो सुठो लॻे मनु जोगी यारो घणो खे ईअं शाह साहब जोगन खे रिसालो घणो साईं गायो हले न तो अचे हाण विसरी विया अरे लाइन वई हली मटी वेही ने का आज वरे नहीं वई वई वरे आज वरे हा जी चई त कौल भंजसि कीअं जेके ॿधा मूं ॿेलाई हूंदा हाणे सुहिणी दिलो खणी जी दरिया जे किनारे उभी आहिनि मलकल मौत जी हाज़िर थी अब्बा वाह साईं वाह चई देख सुहिणी सलाम वालेकुम वालेकुम सलाम चई दे ख़बर सुञाणी चई न त चईंदा मलकल मौत तॾहिं सुहिणी चयो त साह तूं कब्ज़ कर भला कर भई हिकड़ मूंखे म्यार जो दीदार करण ॾे तंहिंखां पोइ वरां हुन महिल साह कब्ज़ कर चई अलाह मलकल मौत चयो मूंखे अलाह जो हुकुम न आहे ऐं इन जी जॻह ते तोखे विच सीर में साह कब्ज़ कयांसि हेॾां होॾां पर न मलकल मौत मूंखे अलाह जो हुकुम न आहे त जीअं भला तूं अलाह जो हुकुम त हुनखां ॿार त पक कोन खणंदे चई न त जीअं अलाह जो फर्ज़ु थो थिए ऐं हिकिड़ो सुवालु आहे मुंहिंजो सुवालु मञ पोइ भला साह कब्ज़ कजे चई सुणा तॾहिं सुहिणी सीर में रवानी थी त हिते भाऊ मलकल मौत खे चई हा तूं छा थी चए चई मुंहिंजो साह कब्ज़ करी जेको मुंहिंजो अरो आहे सो अलाह जे दरीख़ाने पोइ खणी वञे पहिरीं म्यार वटि वञे मुंहिंजा सन्या पैगाम ॾिज पोइ अलाह जे दरीख़ाने वञे त चई सुणा चई मलकल मौत म्यार खे तूं सारे ॾिज सलाम सुहिणी ॿुॾी सीर में काईंदी कीअं पोइ जंहिंखे अचण जो हुयो इल्ज़ाम सां ॿाहीं वारी ॿोड़ियो पियो अचां वाह साईं पोइ चई त मलकल मौत म्यार खे तूं सलाम ॾिज सारे तड़ ॾिज मूं तकीअ जो वथाणन में वारे पोइ चावलूं रोज़ चारे पूरज मूं पासे खां वरी चई त मलकल मौत म्यार खे तूं चवा थी चइज ॾेई ॾक मुठीअ खे मथे भाण भरज पोइ उते भाण भरज जिते चरण गोॾा ॾींहं गुजरियूं गोॾा ॾींहं गुजरियूं उगारीन उते लॻन लारूं लतीफ़ चए सुणा मान सुते पोइ मेहर जे मयार मूं ते लही वञे लतीफ़ चए हा सुहिणी गिड़ी सीर मंझि पई मंझि पा तार अॻियां तिखो तार वहे उभो कुंभ ओड़ा हिकिड़ो कड़को पुननि जो ॿिया दड़का ॾे दरिया पोइ मागर खींदई मां तूं थींदीअ खाज खरनि जो सर्दी में न थियूं विझा खाजे बि न त सुहिणी पाऊं जवाबु कयो साह साहब बयानु करे त चई न इहे जेके मागर मछ जेके इहे मूंखे कीअं न करे सघनि हा सुहिणी गिड़ी सीर मंझि पई मंझि पा तार अॻियां तिखो तार वहे उभो कुंभ ओड़ा हिकिड़ो कड़को कुननि जो ॿियो दड़का ॾे दरिया पोइ मागर खींदई मां तूं थींदीअ खाज खरनि जो त सुहिणी चयो न सर्दियूं न समुंड जा मरंदा खान खर चरण जंहिं मंझि चावलियूं कुंडियूं खणियो कर वागूं विछूं भाइयां मेहन संदा मेहर पोइ अहिड़ी मंझि अंदरि मूंखे आहे सिक सावड़ जी वाह साईं वाह साहब तॾहिं चई त सरतीअ जो त कहिड़ी अहिड़ो कहिड़ो तो ॾिठो छा आहे सावड़ में चई तॾहिं थियूं ताना ॾियो जे ॾिठां कीअं न मेहार
ॾिठो हुजे त जे ॾींहुं मुंहिंजो दोस्त दिलदार त वर घर वियाहे विसरी परियूं पुछायो पार ॿधियो चोटा चेल सां सभई करो सिंगार पोइ जे करे हुंद करार त सुतियूं सुख लहो की न की कॾहिं वरे पाऊं सर्दीअ महीनो न भई छा अहिड़ो छा आहे चई हू जेको ॾिठो आहे मूं जंहिंजो दीदार कयो उनजो ई दीदार कर तव्हांखे वर घर तड़ मेरा माल मिल्क सभु विसरी वञनि हा किसो सुहिणी में थो हले हा उहो हिते वरे चईंदा सम्झ रख त सुहिणी जुसो पल जोए आशिक ॿ टे ॾींहड़ा सदा ई न होए पोइ साजन वर सॾे तूं घणा हणंदी हथड़ा तॾहिं चईंदा सम्झ रखो ऐं सरतियूं ताना ताम ॾियो परवस आया भुलिजी वियो लाइन कटिजी वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ही ॾाढी सुहिणी कचहरी हुई जेका थर इंडियन कचहरी को नूर चैनल जे तरफ़ां असां पेश की घणनि ॻोठनि जा सुगड़वा हीअ महफ़िल हिंदाल नोड़ी जी ओताक में पेश कई वई ऐं ॾाढी सुहिणी हुई इंशाअल्लाह वरी बि कचहरियूं थींदियूं ऐं ख़ुदा हाफ़िज़ ॻोठ जारी लो